अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या नबियल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या नूरल्लाह। अस्सलामु अलैकुम। I am a Muslim and I am here emerging questions with me Muslim। दोस्तों छा तव्हांखे मालूम है त असीं तारीख़ जी जेका दास्तान है मुसलमाननि जे उरूज ऐं ज़वाल जी जेका कहाणी है उनखे छो था पढ़ूं, उन जा मक़सद कहिड़ा आहिनि। अल्लामा इक़बाल रहमतुल्लाह अलैह इन मामले में पंहिंजी शायरी में असांजी कहिड़ी रहनुमाई कई है। छा मुसलमाननि जी हर जंग जिहाद है? जंग ऐं जिहाद में कहिड़ो फ़र्क़ु है? प्लस इस्लामिक पॉलिटिकल सिस्टम या खिलाफत सिस्टम जेको उन में हुकुमरान या खलीफ़ो मुक़ररु करण जो तरीक़ो छा आहे? तो ॾींदासीं इन्हनि ॻाल्हियुनि जा जवाब। पर उन खां पहिरीं जेकॾहिं तव्हां पहिरीं दफ़ा असांजी हिन वीडियो ते आया आहियो त असांजे चैनल ते आया आहियो त काइंडली असांजे चैनल खे तव्हां सब्सक्राइब करे वठो जीअं तव्हांखे अहिड़ियूं जेके वीडियोज़ आहिनि उहे पोइ उनजो नोटिफिकेशन मिली वञे, तव्हांखे पोइ ख़बर पवंदी रहे। दुरूद पाक पढ़ी वठो। सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। फरमाने सलाहुद्दीन अय्यूबी रहमतुल्लाह ताला अलैह, काफ़िर खां पहिरीं गद्दार खे क़त्ल करणु ज़रूरी आहे। काफ़िर खां पहिरीं गद्दार खे क़त्ल करणु ज़रूरी आहे। दोस्तों सलाहुद्दीन अय्यूबी सीरीज़ जो ही जेको आहे सो 11 लेक्चर 11 लेक्चर ऐं हिन में पाण मुख़्तलिफ़ मुसलमाननि जूं जेके सल्तनतूं आहिनि उन्हनि जे उरूज ऐं ज़वाल जी कहाणी पाण पढ़ंदा पिया आहियूं। हेसि ताईं पाण जेको सो बनु अब्बास ताईं जो तक़रीबन कुझु पाण ज़िक्र ख़ैर करे चुका आहियूं। हाणे पाण खे बनु उमैया जे बारे में ज़िक्र ख़ैर करणो आहे। पर अॼु जी जेका वीडियो आहे उहा थोरो सो अलॻि आहे। अॼु जी वीडियो में पाण खे मुख़्तलिफ़ शयूं उन्हनि बारे में जेको सो सोचो त हिकिड़ो पाण ब्रेक वठूं, ब्रेक वठी करे उन्हनि शयुनि ते पाण ॻाल्हि करे वठूं जी शयूं वधीक वाज़े थी वञनि। अॼु मूंखे हिन ॻाल्हि ते ॻाल्हि करणी आहे त पाण ही पढ़ूं छो पिया? मुतारिफ़ आहे छा? रुॻो मारामारी त आहे, ही बादशाह हू बादशाह रुॻो विढ़नि पिया, छो पिया विढ़नि, वजह छा आहे ऐं पाण हिननि खे छो पिया पढ़ूं? सवाल जेको ज़हन में अचे थो। अॼु उन ते ॻाल्हि करणी उहा ॻाल्हि इहा त पाण पढ़ूं छो वेठा? अच्छा, अल्लामा इक़बाल रहमतुल्लाह ताला अलैह जेको आहिनि उहे चवनि था त ए कभी ए नौजवान मुस्लिम तदब्बुर भी किया तूने कि तू किस गर्दों का है एक टूटा हुआ तारा, थे तो आबाद तुम्हारे मगर तुम क्या हो, हाथ पर हाथ धरे मुंतज़िर फरता। अल्लामा इक़बाल जेको सो नौजवाननि खे इहे चवनि था त पंहिंजी तारीख़ खे ॾिसो ऐं पंहिंजी तारीख़ में जेको उरूज है मुसलमान पूरी दुनिया में जेको सो इस्लामी निज़ाम खे खणी था वञनि उनखे ॾिसो। मुसलमाननि जो जेको स्पेन में जेको दौर आहे त उन्हनि शयुनि खे तव्हां ॾिसो ऐं उन खां पोइ तव्हां हिकिड़ो जज़्बो हासिलु करियो त असां सभिनी खां पहिरीं पंहिंजी ज़िंदगी खे चेंज करियूं, पंहिंजी ज़िंदगी खे अल्लाह जे हुकुम जे मुताबिक़ करियूं ऐं पोइ उन जेको सिस्टम आहे अल्लाह जो उनखे पूरी दुनिया ताईं फैलाइण जी कोशिशि करियूं। इहो अल्लामा इक़बाल रहमतुल्लाह अलैह चवनि था। त चवण जो मक़सदु इहो आहे त असांजा जेके वॾा हुआ उन्हनि जी जेका कैफ़ियत हुई, पहिरीं ॻाल्हि इहा त हर जंग जिहाद कोन्हे का। तारीख़ में हाणे ॿ क़िस्म जूं जंगूं ॾिसण में पियूं अचनि। हिकिड़ियूं जंगूं तूं आहिनि जेके बादशाह आहिनि जेके पाण में विढ़नि पिया इक़्तिदार हासिलु करण जे लाइ, भले उहे मुसलमान ई हुजनि। जेकॾहिं मुसलमान सिर्फ़ु ताक़त हासिलु करण लाइ विढ़े थो त उहो जिहाद कोन्हे। जिहाद मतिलबु इहो इस्लाम खे फैलाइण जे लाइ जेको इस्लामी सरहदुनि खे वधाइणु, इस्लाम जो उन में टॉपिक मेन आहे। ऐं इस्लाम खे छो फैलाइणो? छो जो जेके इस्लाम जा प्रिंसिपल्स आहिनि उन ते आउं ईंदुसि, पहिरीं ॻाल्हि कंदुसि, पर पहिरीं पाण उन टॉपिक ते था अचूं। उहा ॻाल्हि इहा थी
तो जेको सो जेके पंहिंजा जेके बुज़ुर्ग आहिनि उन्हनि वटि अल्लाह ताला जी ताक़त हुई, स्पेशल ताक़त हुई। अल्लामा इक़बाल फरमाइनि था तो ये गाज़ी, अल्लामा इक़बाल पंहिंजे बुज़ुर्गनि जे बारे में फरमाए रहे हैं, ये गाज़ी ये तेरे पुरस्रार बंदे जिन्हें तूने बख्शा है ज़ौक़े खुदाई, ये गाज़ी ये तेरे पुरस्रार बंदे जिन्हें तूने बख्शा है ज़ौक़े खुदाई, दो नींद इनकी ठोकर से दरिया व सहरा, सिमट कर पहाड़ इनकी हैबत से राई। मतलब इन शेर जो मतलब है गाज़ी जेके पुरस्रार आहिनि इन्हनि जी जेका ठोकर उन सां ॿ जुदी वेंदा आहिनि, पहाड़ ऐं जेको सहरा, सिमट कर पहाड़ उनकी हैबत से राई। तो इहो कीअं थींदो बेसिकली, दश्त तो दश्त दरिया भी का छोड़े हमने, बहरे ज़ुल्मात में दौड़ा दिए घोड़े हमने। मुसलमाननि जी जेकॾहिं तव्हां हिस्ट्री ॾिसो थ्रू आउट, मुसलमाननि जी जेका फिगर हूंदी हुई उहे किथे 300 आहिनि तो मुक़ाबिलो 1000 सां आहे, किथे 1000 तो मुक़ाबिलो 3000 सां आहे। बल्कि अहिड़ियूं जंगूं जेके ॾाढियूं अजीबो ग़रीब आहिनि, जंहिंमें मुसलमाननि खां 5 गुना वधीक 6 गुना वधीक अॻियां लश्कर आहे, पर मुसलमान उन्हनि ते हावी आहिनि। छो आहे? छो जो उन्हनि ते अल्लाह ताला जी रहमत आहे, उन्हनि खे अल्लाह ताला हिकिड़ी स्पेशल ताक़त ॾिनी आहे। ये गाज़ी ये तेरे पुरस्रार बंदे, तो चवण मक़सद इहो आहे त बल्कि वो दश्त तो दश्त दरिया भी न छोड़े हमने, बहरे ज़ुल्मात में दौड़ा दिए घोड़े हमने। चयो वञे थो त ईरान जेको पता थियो, तो ईरान जॾहिं पता थियो पिए त हिकिड़ी जंग में विच में जेको सो हिकिड़ो दरिया पिया आहे, त मुसलमान जेको कमांडर हुयो उन आर्डर जारी कयो त तव्हां पंहिंजे लश्कर खे दरिया में विझी छॾियो घोड़नि समेत, अलाह जो नालो वठी करे। तो मुसलमान जॾहिं उन्हनि घोड़नि खे पंहिंजे दरिया में विझी छॾियो त अलाह जे हुकुम सां दरिया जेको सो उन्हनि घोड़नि खे ॿुधाए कोन पियो, घोड़ा ॿुधनि कोन पिया, बल्कि दरिया ते हलनि पिया। ये थ्रू आउट तारीख़ जी हिस्ट्री है, कहानी है। तो ईरानी जेके हुआ उन्हनि छा चयो, देव आमद त शैतान पिया अचनि, जिन पिया अचनि, त हीउ जेको सो हिन सां पाण कीअं वेंदा आहिनि। पोइ ईरानी उतां निकिरी आया, पोइ मुसलमान जेको सो उन ईरान खे जेको सो कनकर कयो, हिनखे फतह कयो। चवण जो मक़सदु इहो त इहा एतिरी वॾी ताक़त जेका आहे उनखे कीअं थी मिली वञे, इहो इन करे पाण पढ़ूं जी पाण खे हिकिड़ो जज़्बो मिले। मूं ॻाल्हि ॿुधाए वरिती त पाण जे वॾनि खे, पाण कंहिंजी औलाद आहियूं, पाण सलाहुद्दीन अयूबी जी औलाद आहियूं, पाण कंहिंजी औलाद आहियूं, पाण मोहम्मद बिन कासिम जी औलाद आहियूं, पाण कंहिंजी औलाद आहियूं, पाण तारिक बिन ज़ियाद जी औलाद आहियूं, पाण इन्हनि वॾनि जर्नलनि जी औलाद आहियूं जिन इस्लाम खे फैलाइण जे लाइ जेको सो एॾा वॾा वॾा कारनामा अंजाम ॾिना। ऐं उन सां पंहिंजो पाण जो मोराल हाइ करणु घुरिजे, पाण खे मायूस न थियणु घुरिजे, पाण खे पंहिंजो मोराल हाइ करणु घुरिजे। हिकिड़ी ॻाल्हि थी आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त पंहिंजे बुज़ुर्गनि जे बारे में ॾिसूं था रुॻो सुभाणे अल्लाह वाह वाह इहो कोन्हे करिणो, बल्कि उन्हनि जी जेका सीरत आहे उन मां हिकिड़ो पावर वठी करे पाण पंहिंजी ज़ात ते इस्लाम खे नाफ़िज़ करियूं, ख़िलाफ़त खे नाफ़िज़ करियूं ऐं पोइ अॻियां वधूं, अमलनि जिदोजहद करियूं। इहो असल में जेको हूंदो आहे बुज़ुर्गनि खे पढ़ण जो जेको मक़सदु आहे उहो इहो हिकिड़ी ॻाल्हि थी। हाणे उहा ॻाल्हि अचे त जंगी जिहाद में फ़र्क़ु छा आहे। ऐं तारीख़ में पाण थ्रू आउट ॾिसूं था त रुॻो जंगूं आहिनि, रुॻो जंगूं। ॾिसो असल में उन टाइम ते हिकिड़ो पर ख़िलाफ़त राशिदा जो जेको टाइम आहे उहो पंहिंजो आइडियल पीरियड त ख़िलाफ़त राशिदा। ऐं उन खां पोइ जेके ख़िलाफ़त बनु उमैया, बनु अब्बास या ख़िलाफ़त उस्मानिया या ज़ंगी डायनेस्टी वग़ैरह जेके बि उन्हनि में बि पाण कंहिंजी तारीफ़ कंदासीं, तारीफ़ उन जी कंदासीं जिन इस्लाम खे फैलाइण जी कोशिशि कई। पर चवण मक़सदु इहो आहे त पाण उन्हनि खे पढ़ूं पिया, वजह इहा आहे त बहरहाल उन्हनि जो जेको सिस्टम में जेको ख़लीफ़ो हो उनजी भले कहिड़ी हालत छो न हुजे, पर हेठि ते इस्लाम नाफ़िज़ थियो पिए, इस्लामी कानून नाफ़िज़ थिया पिए। इन करे पाण उन्हनि सल्तनतुनि खे पढ़ूं पिया। बहरहाल हिकिड़ी इस्लामी सल्तनत हुजणु ज़रूरी आहे, ख़िलाफ़त जो निज़ाम हुजणु ज़रूरी आहे। उन करे अच्छा पाण ॻाल्हि इहा पई कईसीं दुरूद पाक पढ़े सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। पाण ॻाल्हि इहा पई कई तो आइडियल सिस्टम पंहिंजो आहे ख़िलाफ़त। ख़िलाफ़त में पाण खे ॾिसणो आहे त ख़िलाफ़त में ख़लीफ़ो मुक़ररु कीअं पियो थिए, उनखे पाण खे ॾिसणो आहे। पर पहिरीं पाण जेका ॻाल्हि पई कईसीं त जेके ॿिया जेके ख़लीफ़ा हुआ उहे छा कंदा हुआ। हाणे उन्हनि जो जेको सिस्टम हो पहिरीं उन खे पाण करे कवर। उन सिस्टम में इहो हो त जेको तख़्त जो दावेदार हो, जंग छो पई थिए, वजह पे ॻाल्हि जंग छो पई थिए, जंग जी वजह इहा कहिड़ी आहे त जेके तख़्त जा दावेदार आहिनि 3, 4, 5 उन्हनि खे पहिरीं एलिमिनेट करे छॾिजे, मारे छॾिजे, ख़तमु करे छॾिजे। त जीअं
बाक़ी मुल्क में अमन सुकून शांति थी अचे। मिसाल तौर 2 चाचा आहिनि, हिकिड़े वटि 10,000 जी फौज आहे, हिकिड़ो 10,000 जी फौज आहे। हाँ 10,000 पाण में विढ़ंदा तो 5,000 मरी वेंदा आहिनि, नुक़सानु थींदो, वॾो नुक़सानु थींदो। सिर्फ़ु तख़्त और हासिल कनि त बहितर इहो त 10,000 खे बचाइण लाइ उन हिकिड़े चाचे खे मारे छॾे। ये 3-4 माण्हू जेके उहे मरी वञनि, 10, 5, 15, 20,000, 6,000 माण्हू मरनि। उन टाइम ते कॉन्सेप्ट इहो हो त जेकर ताक़त हासिल करणी आहे त जेके पंहिंजे पाण खे ज़ाहिर हुन तख़्त जो दावेदार ज़ाहिर करण जी जंहिंमें कैपेबिलिटी आहे, 3-4 माण्हुनि खे मारे छॾियो। ऐं पोइ पाण तारीख़ में ॾिसूं था त केतिरी ब्रुटैलिटी आहे। मतिलबु इहो पाण खे ख़बर आहे त जेको जंहिं शाहजहां जंहिं ताजमहल ठाहियो उनखे उनजो जेको पुटु हो औरंगज़ेब, उन छा कयो, उनखे अंधो करे छॾियो ऐं क़ैद करे छॾियो। ऐं पंहिंजो भाउ दारा शिकवा हुन सां कहिड़ी मतिलबु थ्रू आउट जेके बि इहे जेके आहिनि बादशाह आहिनि उहे त पंहिंजे भाइरनि सां ऐं वग़ैरह चाचनि सां क़त्लेआम कनि था। उनजी वजह इहा आहे त जेको सिर्फ़ु 3-4 माण्हू खे मरी वञनि, बाक़ी हेठि अमन सुकून शांती। ऐं पाण हुनजो ज़िक्र इन करे कंदा आहियूं छो जो हू जहिड़ा हुजनि पर हेठि त इस्लामी हुकुम नाफ़िज़ थिए पियो, इस्लामी कानून नाफ़िज़ थिया पे कंहिं हद ताईं। ऐं जेसीं ताईं उहे नाफ़िज़ थियनि पाण खे इस्लामिक जेका हुकुम आहे उहो इहो ई आहे त उन बादशाह जी जेका इस्लाम जे मुताबिक़ जेको हुकुम आहे उनखे फॉलो करणो, बग़ावत कोन्हे करणी। इन जी वाज़ह मिसाल कहिड़ी आहे त अकबर बादशाह जो अकबर बादशाह दीन इलाही आंदो। दीन इलाही छा हो, जेको इस्लाम जो बिल्कुलु मुखालिफ़ हो, अलॻि हो। हुनमें इस्लाम मुखालिफ़ शयूं तमामु घणियूं हुयूं, पर बज़ाहिर हो मुसलमान हो। त उन टाइम ते जेके मुजद्दिद हुआ, मुजद्दिद केरु हुआ, जब मुजद्दिद छा हूंदा आहिनि, हर 100 सालनि खां पोइ इस्लाम में हिकिड़ो अलाह जो वली पैदा थींदो आहे, हिकिड़ो आलिम पैदा थींदो आहे जंहिंखे हदीस जे मुताबिक़ हुनखे चयो वेंदो त उहो मुजद्दिद आहे। मुजद्दिद माना तजदीद करण वारो, मतिलबु इस्लाम खे रीबर्थ, इहया करण वारो, इस्लाम खे बचाइण वारो। हर 100 सालनि में हिकिड़ो अहिड़ो हूंदो आहे। उनमें अलाह उनमें जेको सो कहिड़ा मुजद्दिद हेसिताईं तारीख़ में थ्रू आउट जेके रहिया आहिनि, जिन इस्लाम खे इमाम बुखारी, अच्छा इमाम गज़ाली, त जेको तारीख़ खे हटाइण वारा मुजद्दिद हूंदा। त चवण जो मक़सदु इहो आहे त उनमें जेके मुजद्दिद अल्फ़े सानी शेख अहमद सरहंदी रहमतुल्लाह ताला अलैह, इहे कंहिं दौर जा आहिनि, अकबर बादशाह जे दौर में। ऐं उन खां पोइ शाह वलीउल्लाह ऐं उन खां पोइ इमाम अहमद रज़ा ख़ानी, हिन दौर जा जेके मुजद्दिद आहिनि मुंहिंजा मुर्शिद अमीर अहल सुन्नत मौलाना इलियास क़ादरी साहिबु, उन्हनि जी सीरत ते पोइ करे पाण ॻाल्हि कंदासीं। पर जेका टॉपिक हलियो पियो उहो इहो त अकबर बादशाह जे दौर में बि जॾहिं बादशाह जो बहरहाल अक़ीदो जहिड़ो हुजे, पर उन टाइम ते केरु हुआ, मुजद्दिद अल्फ़े सानी हुआ। मुजद्दिद अल्फ़े सानी जेको बादशाह जो दरबार हुनजे जेके मेन वज़ीर हुआ, उन्हनि की इस्लाह की, तरबियत की पंहिंजे ख़तनि जे ज़रिए, पंहिंजी तरबियत जे ज़रिए। पोइ जॾहिं हुनजो जेको अकबर बादशाह ख़तमु थियो थो वञे, उन खां पोइ जहांगीर अचो थो वञे, त जहांगीर मुरीद हो कंहिंजो, मुजद्दिद अल्फ़े सानी जो। ऐं पोइ जहांगीर छा कयो त पंहिंजे जेको पीउ हुयो, जेको पीउ अकबर बादशाह, उनजी जेके बि हरकतूं हुयूं उन्हनि शयुनि खे जेको रिवर्स करे छॾियो, हटाए छॾियो, पॉलिसीज़ खे हटाए छॾियो जेके इस्लाम जे ख़िलाफ़। त चवण जो मक़सदु इहो आहे त शाह वलीउल्लाह देहलवी रहमतुल्लाह ताला जेसि ताईं बज़ाहिर मुसलमान हुकुमरान उन्हनि जे ख़िलाफ़ कोन्हे वञो, पर पोइ त मुसलमानी ख़तमु थी आहे, ख़िलाफ़त राशिदा ख़तमु थी वई, खिलाफ़त ई ख़तमु थी 1924 में, ख़िलाफ़त उस्मानिया ख़तमु थी वई, उन खां पोइ त अंग्रेज़। त चवण जो मक़सदु इहो आहे हिकिड़ी थ्रू आउट तारीख़ी हिस्ट्री आहे। अच्छा हाणे आख़िरी ॻाल्हि उहा आहे त ख़िलाफ़त राशिदा में ख़लीफ़े मुक़ररु करण जो जेको तरीक़ो आहे, पहिरीं ॻाल्हि त हिन ॻाल्हि खे कवर अप करे वठां त आउं हिकिड़ो आलिम कोन आहियां, ठीकु आहे। जेको बि बीमार हूंदो करे पंहिंजे पाण खे आलिम चवंदो ई कोन, छो जो हिकिड़ी हदीस पाक आहे त मन क़ौल अना आलिम फहुव जाहिल। हदीस जा लफ़्ज़ त जेको पंहिंजे पाण खे आलिम चए उहो जाहिल। आउं त पंहिंजे पाण खे स्टूडेंट पढ़ां पियो, ऐं मूंखे ॿुधण वारा जेकॾहिं आलिम हुजनि ऐं उहो मुंहिंजी इस्लाह करणु चाहिनि था, इस्लाह ऐं तयारु आहियां, उहो बि न पयां। जेका बि ॻाल्हि ग़लति थी वञे काइंडली कमेंट करे वठो। बहरहाल जेतिरो मूं पढ़ियो ऐं पंहिंजी राय पेश न कयां। ॾिसो इलेक्शन, सिलेक्शन, डेमोक्रेसी जेके अॼु जे दौर में इहे 2 टे लफ़्ज़ आहिनि, छा पियो थिए? हज़रत जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया मां परदो पिया कनि, त जेतिरी मुंहिंजी नॉलेज आहे उहा इहा आहे त जॾहिं उन्हनि खां पुछा कई हुई त तव्हां खां पोइ केरु ख़लीफ़ा थींदा, त मतिलबु इशारनि में इहा ॻाल्हि सम्झाई पई वई। इशारा ॾिना विया हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जा, पर ॻाल्हि इशारनि में सम्झाई पई वई। ऐं मतिलबु छा हो? मतिलबु इहो हो त मुसलमान एतिरा कैपेबल हुआ, सहाबा किराम
उन्हनि खे एतिरी सीरत उन्हनि जी एतिरी मज़बूत हुई जो हू कंहिं बि ग़लति माण्हू खे कॾहिं कोन चूंडींदा। बेस्ट ऑफ द बेस्ट के सिलेक्ट केरु कंदो, मुसलमान सिलेक्ट करे वठंदा। एतिरी यानी कि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तसल्ली हुई। इन करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नॉमिनेट कोन थियो, मतलब तो इशारा तो ना पर बाकायदा नॉमिनेट की कोन थियो। ऐं हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु खे यूनैनिमसली इत्तिहाद थ्रू आउट कंहिं बि इख़्तिलाफ़ कयो ई कोन। सभिनी मुसलमाननि चयो त बेस्ट ऑफ द बेस्ट केरु आहिनि, हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु। अच्छा, जॾहिं हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु दुनिया में वञण लॻा तो पोइ उन्हनि नॉमिनेट कयो। नॉमिनेट कंहिंखे कयो? हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु खे नॉमिनेट कयो, नालो वरितो मूंखां पोइ हीअ। ठीक है, इहा सिलेक्शन थी वई, पहिरीं वारी इलेक्शन हुई, हाणे हीअं सिलेक्शन थी वई, पर सिलेक्शन हिकिड़े माण्हू करे छॾी। अच्छा, उन माण्हू पंहिंजी औलाद जे नाले कोन चयो, बेस्ट ऑफ द बेस्ट जे नाले चयो त हज़रत उमर इज़ बेस्ट ऑफ द बेस्ट। हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु जॾहिं उन्हनि जे वञण जो दुनिया खां वञण जो टाइम पीरियड आयो त उन्हनि ठाहे छॾी शूरा, 6 ॼणनि जी काउंसिल हुई, 6 सहाबा किराम जेके बेस्ट ऑफ द बेस्ट हो। ऐं उन्हनि 6 ॼणनि जी शूरा खे चयो त तव्हां मां जंहिं ते इतफ़ाक़ थी वञे जेको अॻियां वधे। त हज़रत उमर ईअं कयो। पोइ हुन में हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला अन्हु जो नालो अची वियो, हज़रत अली जो बि ईअं हो। त चवण जो मक़सदु इहो आहे जेकॾहिं पाण इस्लामिक सिस्टम में पाण ॾिसूं था ईअं कोन्हे को त जेकॾहिं को माण्हू बादशाह आहे पोइ उहो पंहिंजी औलाद खे जेको सो गवर्नमेंट ॾेई वञे। इहो सिस्टम त बनो उमैया हज़रत अमीर मुआविया रज़ियल्लाहु ताला अन्हु शायदि उन्हनि जे दौर में इहो सिस्टम स्टार्ट थियो। त चवण जो मक़सदु इहो आहे त पंहिंजी औलाद खे हुकुमरान करणु इहो त हिकिड़ो मुनारकी सिस्टम। पर जेका ॻाल्हि सम्झ में अचे पई, उहा ॻाल्हि सम्झ में अचे त ख़िलाफ़त राशिदा सिस्टम में ख़लीफ़ो उहो थींदो जेको बेस्ट ऑफ द बेस्ट हूंदो। बेस्ट ऑफ द बेस्ट इलेक्शन के ज़रिए थिए या सिलेक्शन के ज़रिए थिए या पावर हासिल करे थिए, पर थिए तो बेस्ट ऑफ द बेस्ट पहले। ऐं जेकॾहिं उहो इस्लामी जेके तरीक़ा आहिनि, इस्लामी जेके कानून आहिनि उन्हनि खे नाफ़िज़ कोन थो करे त पोइ आवाम जेका आहे उन्हनि खे हटाए छॾे। ख़ैर इन इस्लामिक पॉलिटिकल सिस्टम ते पाण पोइ वरी करे ॻाल्हाईंदासीं। ऐं मतिलबु अॼु जी जेका वीडियो हुई उन में मूंखे इहे 4 ॻाल्हियूं करणियूं हुयूं। उम्मीद तव्हांखे पसंदि आई हूंदियूं ऐं तव्हांखे इल्तिजा कंदुसि त तव्हां पंहिंजी राय जो इज़हार करियो कमेंट में। ऐं जेको सो अगरि तव्हांखे पसंदि ईंदी हुजे त लाइक करियो, कमेंट करियो, शेयर करे वठो ऐं सब्सक्राइब लाज़मी करे वठो। त बाक़ी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम।